वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी न्यूज़ जी ख़सूसी ट्रांसमिशन कोरोना वायरस ऐं लॉकडाउन जे हवाले सां। आउं आहियां अवां जो पंहिंजो मेज़बान आसिफ़ दायो। अॼु असां वटि महिमान आहिनि जेके दोस्त घुराया आहिनि। उन में असांजो शहर जो सियासी समाजी अॻवान ऐं शहर जी मौजूद शख़्सियत ऐं शहर जे हर माण्हूअ जे कहिड़ो बि मसइलो थींदो आहे सदाईं साईं अॻ में हूंदो आहे ऐं मसइला हल करण जी कोशिशि कंदो आहे। हाफ़िज़ मोहम्मद सलीम आरई साहब। उन सां गॾोगॾु सोशल मीडिया ते सरगर्म ऐं तेज़ नज़र रखंदड़ साईं असां सां गॾु आहे तनवीर अहमद सेठार साहब। उन खां पोइ असांजो टे महिमान जमियत उलमा इस्लाम खानपुर जो अॻवान सैफ़ अकबर साहब। अॼु असां कोरोना वायरस ऐं लॉकडाउन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। सभ खां पहिरियों सियासी समाजी अॻवान ऐं शहर जी मौजूद शख़्सियत हाफ़िज़ मोहम्मद सलीम आरई साहब जन खां इहा पुछा कंदासीं त असांजी जेका शहरनि में असां वटि कोरोना वायरस जेका हाणे ॾींहों ॾींहुं पाकिस्तान में त पुगी सिंध में ॾींहों ॾींहुं वधंदी रहे थी, फैलजंदी रहे थी, मरीज़ बि वधंदा रहनि था। उन हवाले सां जेको गवर्नमेंट लॉकडाउन कयो त शहर जा माण्हू गवर्नमेंट जे ऐलान खां पोइ त उन सां गवर्नमेंट जे ऐलान खां पोइ ताउन कनि था या नथा कनि पिया, या जेका सूरत हल आहे अॼु 20-22 ॾींहं तक़रीबन महीनो थियण वारो आहे, उन जे बारे में तव्हां छा था ॾिसो पिया हुनखे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी साईं। कोरोना जे हवाले सां जेको गवर्नमेंट लॉकडाउन जो ऐलान कयो ऐं माण्हुनि खे पंहिंजे घरनि ताईं महदूद रहण जी ताक़ीद कई, उन हवाले सां मुंहिंजे ख़्याल में जेतिरो उन ते अमल थियणु घुरिजे आहे या उनजी पासदारी थियणु घुरिजे आहे, उन सतह ते असां वटि उहो अमल दरामद न थियो आहे। उन जा कारण काफ़ी सारी शयूं आहिनि, छो त असांजो मुआशिरो अहिड़े तरीक़े जो आहे ऐं उन में ख़ासि करे जेको ॿाराड़ी जा इलाइक़ा आहिनि उते तालीम तमामु घटि आहे, शऊर न आहे। शहरनि में माण्हू इहा शइ सम्झनि था, उन्हनि सोशल डिस्टेंसिंग जेका आहे उनखे अपनायो ऐं पाण खे जेको आहे अलॻि थलॻि करे रखियो, माण्हुनि सां मिलणु जुलणु घटि कयो, पर ॿाराड़ी जे असांजे माहौल में जेको आहे इन शइ ते को पाइदारी सां अमल दरामद न थियो। ॿिए नंबर ते इंतिज़ामी तौर ते बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे काफ़ी सारा उपाउ वरिता विया, पर तंहिं हूंदे बि हुन क़िस्म जी सख़्ती जेका हिकिड़ी थियणु घुरिजे आहे लॉकडाउन जे हवाले सां, जीअं गवर्नमेंट जो ऐलान हुयो उन तरीक़े सां उहा सख़्ती न कई वई। माण्हुनि खे रिआयत ॾिनी वई ऐं ख़ासि करे असांजे मसइलो इहो पैदा थिए पियो दुकानदारनि जे हवाले सां, ख़रीदो फ़रोख़्त जे हवाले सां। उन हवाले सां माण्हू काफ़ी परेशान हुआ ऐं उन में इहा शइ तय गवर्नमेंट हिन महिल ताईं बि न करे सघी आहे त कहिड़ी शइ उन्हनि खे खोलणी आहे, कहिड़ी शइ खे बंदि रखिणो आहे। गवर्नमेंट पाण कंफ्यूज़न जो शिकार आहे। सिंध गवर्नमेंट असांजी शुरू में सुठा उपाउ वरिता ऐं लॉकडाउन जो सभिनी खां पहिरियों ऐलान कयो, इहो हिकिड़ो सुठो अमल हुयो ऐं उनखे सभिनी साराहियो ऐं हिन महिल ताईं उनखे साराहियो वञे पियो। पर बदकिस्मती सां वफ़ाक़ जेको आहे उन हिकिड़ी हिकिड़ो न अना जो जीअं मसइलो थींदो आहे उहो अना जो मसइलो ठाहे करे हुननि वरी सूबाई गवर्नमेंटनि ते तनक़ीद शुरू कई ऐं लॉकडाउन जे लाइ बि उन्हनि ऐलान कयो, पर माना हिकिड़ो जीअं थींदो आहे मुखालफ़त बराए मुखालफ़त, इहा हिकिड़ी शइ काई न वणे त उन में हरू भरू बि जेको आहे कीड़ा कढजनि। त सिंध गवर्नमेंट सां उन्हनि जेको आहे सोटेली मार जेको आहे सलूक अख़्तियार कयो ऐं उन्हनि जे मथां तनक़ीद करणु शुरू कई, जंहिंजे करे बि काफ़ी सारी मायूसी असांजी सिंध गवर्नमेंट में पैदा थी। ऐं लॉकडाउन खां पोइ जेके हालात पैदा थिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि जो रोज़गार बंदि थियो। दिहाड़ी वारा जेके मज़दूर हुया, जेके रोज़ कमाईंदड़ रोज़ खाईंदड़ मज़दूर जेके आहिनि, महिनत कश जेके आहिनि, उहे परेशान थिया। उन्हनि जे लाइ गवर्नमेंट जेको आहे कोशिशि कई त उन्हनि खे जेको आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां फैसिलिटेट कजे, उन्हनि ताईं राशन वग़ैरह पहुचाइजे। उहो बि कमु थियो बहरहाल जंहिं तरीक़े सां या ट्रांसपेरेंसी सां उहो कमु थियणो हुयो उहो असांखे नज़र न आयो ऐं काफ़ी जॻहियुनि ते मुतासिर माण्हू रहिजी विया। पर असां आफ़रीन ॾियूं था असां पंहिंजनि उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि शख़्सियतनि खे, उन्हनि असां पंहिंजे शहर जे माण्हुनि खे जेके सरहदी वारा आहिनि ऐं जंहिं इन शइ में किरदारु अदा कयो, उहो कोई बि हुजे, अलिफ हुजे बे हुजे,
जन जन माण्हुनि इहो मुनासिब सम्झियो ऐं अलाह साईं हुननि खे तौफ़ीक़ ॾिनी त असां हिन दौर में, हिन ॾुखे वक़्त में ग़रीबनि जी सहायता कयूं, उन्हनि जे लाइ कुझु न कुझु कयूं। उन्हनि माण्हुनि पंहिंजे मदद पाण जे तहत जेको आहे गवर्नमेंट खां वधीक जेको आहे ग़रीब माण्हुनि जी मदद कई, उन्हनि जे घरनि ताईं राशन पहुचायो ऐं उन्हनि खे जेको आहे तकलीफ़ुनि खां बचायो। मां गुज़ारिश इहा ई कंदुसि पंहिंजे सॼे अवाम खे त असांखे गवर्नमेंट जी हिदायतुनि ते अमल करणु खपे, छो त हीउ असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। जेकॾहिं असां हिन वक़्तु जेको आहे सोशल डिस्टेंसिंग पैदा न कंदासीं, पाण खे जेको आहे अलहदगी जेको आहे अलहदा न रखंदासीं, माण्हुनि सां मिलणु जुलणु घटि न कंदासीं, त असां बि हिन बीमारी जा शिकार थी सघूं था। हिन जो वाहिद हल ऐं वाहिद इलाज इहो ई आहे त हिक ॿिए खां जेको आहे परे रहिजे ऐं हथ मिलाइण खां असां जेको आहे कोशिशि कयूं त उन खां जेको आहे परहेज़ कयूं। शरीयत में भी हथ मिलाइण जो हुक्म न आहे, अस्सलामु अलैकुम करण जो हुक्म आहे। असां मुसलमान जो हिक ॿिए जे मथां सलाम करण फ़र्ज़ आहे, हक़ जेको आहे सलाम करण आहे। असां उहो परे खां बि करे सघूं था, अस्सलामु अलैकुम, ज़रूरी न आहे त असां हथ मिलायूं। इहे हथ मिलाइण जा मौक़ा सॼी ज़िंदगी असांखे मिलंदा रहंदा। जॾहिं इहा बीमारी अलाह कंदो हिन जी पहाड़ पट बि इहा ख़तमु थींदी, जॾहिं ख़तमु थींदी त असांजा उहे ई मेला, उहे ई मलाकड़ा, उहे जेको आहे संगत सां उथण वेहण हर शइ थींदो। इहो असांजे मुआशरे जो हिकिड़ो हिसो आहे, असांजे समाज जो हिकिड़ो हिसो आहे। असां मोहबतूं विराइण वारा आहियूं, मेल जोल रखण वारा आहियूं, इतिहाद पैदा करण वारा आहियूं, मोहबतूं तक़सीम करण वारा आहियूं। इहो मौक़ो अॻे बि असांखे मिलंदो रहियो आहे, इंशाअल्लाह अॻियां बि मिलंदो, पर हाणे वक़्त ई हिकिड़ी मजबूरी आहे, हिकिड़ी वबा अहिड़ी आहे जो असांखे मजबूरन हिक ॿिए खां परे रहण जो जेको आहे हुकुम ॾिनो थो वञे। असांखे उन ते अमल करणु घुरिजे ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं असां हिननि शयुनि ते अमल दरामद कंदासीं ऐं वक़्ती तौर ते जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में, पंहिंजे बच्चनि में, पंहिंजनि ॿारनि में, पंहिंजे दोस्तनि खे असां हिननि शयुनि जी आगाही ॾींदासीं त हिन खां कीअं जेको आहे बचणु घुरिजे, कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि, त असां जो मुआशिरो इंशाअल्लाह हिन जो शिकार न थींदो। ऐं अलाह जी महिरबानी आहे त असांजे ज़िले शिकारपुर में ख़ुशूसन असां पंहिंजे तालुके खानपुर जी ॻाल्हि कंदासीं, सिटी खानपुर जी ॻाल्हि, हिते असां वटि हिन वक़्त ताईं कोई केस न आहे। असां वॾा ख़ुशनसीब आहियूं, पर जेकॾहिं चाहियूं था त असां वटि इहा शइ न अचे त असांखे जेको आहे हिननि शयुनि जो लिहाज़ रखणो पवंदो। बिल्कुलु करिणो पवंदो। उन खां पोइ इहो हाफ़िज़ मोहम्मद सलीम जे ऐं असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई कोरोना वायरस जे हवाले सां, एहतियाती तदाबीरनि जे हवाले सां। उन खां पोइ ईंदासीं असां पंहिंजे महिमान ॾे सोशल मीडिया ते तेज़ नज़र रखंदड़ ऐं साईं तनवीर अहमद साहब जन खां पुछा कंदासीं त सरकारी ऐं गैर सरकारी तरह सां जेको राशन जी तक़सीम थी आहे, विरासत थी आहे, छा उहे जेके डेली मज़दूर आहिनि, डेली वेजिस ते कमाइण वारा आहिनि, पहुरियत आहिनि, उन मुस्तहकम ते उहा शइ पुगी आहे या न पुगी आहे, या राशन विराइण जो कहिड़ो तरीक़ो उन्हनि जो। सिंधड़ी न्यूज़ जी तमामु महिरबानी जो मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। जेकॾहिं राशन विराइण जी ॻाल्हि कजे, मां खानपुर सतह ते ॻाल्हि कंदुमि त जेके आम माण्हू आहिनि, सरहदी वारा माण्हू आहिनि, उन्हनि पंहिंजे लेवल ते तमामु सुठो खानपुर जे मज़दूर तबिके सां या लेबर तबिके सां जेके रोज़ु कमु कंदड़ आहिनि उन्हनि सां सुठो ताउन कयो आहे, उन्हनि जी तक़रीबन मदद कई आहे। उन्हनि ख़ासि करे उन्हनि माण्हुनि जी मदद कई आहे जेके ॿाहिरि नथा निकिरनि, कंहिंजे हथों अॻियो हथु नथा टंगनि या कंहिं लाइन में नथा बीहनि, मगर उहे ग़रीब आहिनि, हक़दार आहिनि, पोइ उन्हनि खे घर में अची ॾिनो वियो आहे राशन। ऐं जेकॾहिं असां गवर्नमेंट जी सतह ते ॻाल्हि कयूं त गवर्नमेंट जी सतह ते राशन ॾिनो वियो आहे, मगर गवर्नमेंट जी जेके हेठि लेवल जी सतह आहे, माना MNA MPA खां पोइ वरी हेठि जेके अचूं था, त उन लेवल ते बि राशन मथों खां हेठि ॾिनो वियो आहे, मगर उहो ॾिनो जेको वियो आहे उहो 100% न ॾिनो वियो आहे। मुंहिंजे अंदाज़े, मुंहिंजी सोच मुताबिक़ उहो 70 खां 80% ॾिनो वियो आहे। ऐं उन खां पोइ वरी जेके हेठियां जेके आहिनि, MNA खां हेठि था अचूं, काउंसलर या लोकल सतह ते, कुझु उन्हनि पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि खे या कुझु वेझनि खे विराया आहिनि ऐं ॿिया माण्हुनि खे ॾिना विया आहिनि। ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं असां ॿुधूं बि था जेके मीडिया में अचनि थियूं त कुझु उन्हनि काउंसलरनि इहे मटीरियल जेको आहे विकियो बि आहे दुकाननि ते, मगर इहे ॻाल्हियूं हलनि थियूं, उहे हाणे माण्हू ज़ाहिर नथा कनि छो त ॻोठदारी आहे, हर कंहिंखे ख़बर आहे, हर कंहिंखे हिते उथणो वेहणो आहे, हर कंहिंखे निभाइणो बि आहे। इन जे करे असांखे या सॼे ॻोठ वारनि खे, खानपुर वारनि खे खपे त ग़रीबनि जी मदद कयूं जेॾो थी सघे थो। मथे लेवल ते जेके कनि था, मगर उहे पंहिंजी सियासत बि कनि था, कुझु ग़रीबनि खे ॾियनि बि था, कुझु पाण बि खणनि था, मगर हे अहिड़ो वक़्तु न आहे जो माण्हू ॿियनि खे पंहिंजी सियासत करे या ॿियनि खे नुक़सानु ॾिए, पंहिंजो फ़ाइदो ॾिए। इहे वोट ईंदा रहंदा, सियासत थींदी रहंदी, मगर ग़रीबनि जो सोचे करे, इंसाननि जी
मदद कई वञे ऐं उन जी फलाह जे लाइ सोचियो वञे। ऐं अॼुकल्ह जो हे क्रिटिकल एॾो दौरु आहे ऐं वबा जी बीमारी हले थी, हर को माण्हू बीमार थिए थो या काफ़ी माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पहुचनि था। असांजी खानपुर में हिन महिल ताईं रूरल हेल्थ सेंटर आहे, हॉस्पिटल आहे, जंहिंखे इन तालके हॉस्पिटल जो बि दर्जो न ॾिनो वियो आहे। हिन प्रोग्राम जी तसलसल सां मां पंहिंजे तक जे MNA ऐं MPA खे अर्ज़ु कंदुमि, गुज़ारिश कंदुमि, रिक्वेस्ट कंदुमि, हथ ॿधी इल्तिजा कंदुमि त खानपुर जी रूरल हेल्थ सेंटर खे तालको ॾिनो वञे, तालके जो दर्जो ॾिनो वञे, जीअं ग़रीब आवाम जो जंहिंजी कंहिं वटि पहुच न आहे, उहो कोरोना में मरीज़ हुजे, आम बीमारी में हुजे, जेको उनखे एतिरा पैसा न आहिनि जो प्राइवेट हॉस्पिटल में ॾेखारे सघे। हिननि हॉस्पिटल में उहो वेंदो आहे जंहिंजी काथे पहुच न हूंदी आहे, जंहिंखे थोरो घणो पंहिंजो हूंदो आहे, ॿियो अलाह जो आसिरो हूंदो आहे, उहे ई नई सरकारी हॉस्पिटल में ईंदा। जेकॾहिं तव्हां इहो भलाई वारो कमु कंदो, रूरल हेल्थ सेंटर खे तालको हॉस्पिटल जो दर्जो ॾियारंदो, त तव्हां त हिकु माण्हुनि जूं दुआयूं खणंदो, ॿियो अलाह त तव्हां सां राज़ी थींदो, मगर माण्हू सॼी उमिरि तव्हांखे दुआयूं कंदा। इन करे हिकु त जेको बि तव्हां राशन विरायो था, केसरसिया जेके शहर वारा विराइनि था या मथे लेवल ते विरायत, मुंहिंजी बसि रिक्वेस्ट इहा ई आहे त हिते महिरबानी करे का बि बेईमानी न कयो, ईमानदारीअ सां सुठे नमूने सां हक़दार खे पहुचायो, जेके सॼी उमिरि तव्हांखे दुआयूं मिलंदियूं रहंदियूं। इन ई जे तसलसल सां इंशाअल्लाह तव्हां कामयाबु थींदो ऐं तव्हां हिन दुनिया में बि माण्हुनि जी दुआयूं वठंदो, अॻे जान में बि अच्छा, मुस्तहकम ते मां राशन जी तक़सीम सही वक़्त सां नथी सघी आहे, उहा कई वञे। अच्छा, उन खां अलावा सर जेके MPA MNA या हेठि सतह ते चऊं काउंसलर आहिनि, इलेक्शन खटी बि विया आहिनि, उन्हनि खे जेको राशन मिलियो ठीकु आहे, तक़सीम थियो न पियो मुस्तहकम, जेके भला इलेक्शन हाराए विया आहिनि त आईंदा बि इलेक्शन में लाज़मी ईंदा, हिसो वठंदा, उन्हनि जे बारे में तव्हां छा था ॾिसो पिया त उहे माण्हू त ज़ाहिर थिया आहिनि, न थिया आहिनि, उहे के आया आहिनि न पोइ अञा शहर ताईं? मुंहिंजी इहा राय आहे, जेको मां पंहिंजो ऑब्ज़र्व कयो आहे, जेके काउंसलर खटी आया आहिनि उन्हनि जो बि किरदारु मुंहिंजे हिसाब सां अटे में लूणु बराबरि आहे, ऐं जेके न खटी आया आहिनि त उन में अटे में लूणु न हुजण जे बराबरि आहे। माना जीअं अटे में लूणु आहे, कुझु % आहे, मगर हुननि जो किरदारु त सफ़ा ज़ाहिर न थियो आहे। मगर कुझु आहिनि, मगर कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके हाराए विया आहिनि, मगर उन्हनि पाण खे शो न कयो आहे, ज़ाहिर न कयो आहे, अंदरे खाने में उन्हनि माण्हुनि जी मददूं कयूं आहिनि, मगर मीडिया में उहे न आया। समाजी तंज़ीमुनि त पंहिंजो पाण निभायो आहे, शहर जे हवाले सां मुस्तहकम ताईं जेको वसार थी सघियो उन्हनि ॾिनो आहे। असीं ॻाल्हि कई भाई MPA MNA जी सतह जा माण्हू जेके इलेक्शन में हिसो वरितो, न खटी सघिया, हाराए विया, त छा उहे ॿीहर में न तक में ईंदा राज़मी वोट वठण जे लाइ? उन्हनि जो छा जेको आहे सूरत हाल आहे त हिन वक़्तु ई शहर में आया आहिनि, कंहिं सां मिलिया आहिनि, न मिलिया आहिनि, को पंहिंजी सतह जो राशन विरायो अथऊं, न विरायो अथऊं? जेकॾहिं MNA और MPA जी ॻाल्हि कयां त असांजो तक जो MNA मोहतरम आबिद भयो साहब आहे, मगर उहो बि आयो आहे, 2-3 दफ़ा विज़िट कई अथई शहर में। हिन महिल ताईं पोयां ऐलान थियल आहिनि, को बि हिन महिल ताईं उनजो रिज़ल्ट न निकितो आहे। ऐं हाणे बि जेके माण्हू सां मिले थो, गपशप करे, चांहियूं पी, कचहरियूं करे हलियो थो वञे, मगर उन जा का ख़ातिर ख़्वाह नतीजा नज़र नथा अचनि, आउटपुट नथी अचे, छो त हाणे बि जेके मथी सतह ते कुझु ॾिनो वियो आहे, उहो ई हिननि अॻिते माण्हुनि खे ॾिनो आहे, उन्हनि डिस्ट्रीब्यूट कयो आहे। पंहिंजे तरफ़ों पंहिंजे खीसे में रुपयो कढी बि ज़ाहिर न आहे, उन खां अलावा मुस्तहकम ते का शइ न मिली आहे। उन खां पोइ उहा सही ऑफिस मोहम्मद सलीम वटि हिकिड़ो बीहारींदासीं त साईं जेका राशन जी तक़सीम थी मथी लेवल खां हेठि लेवल ते आई, MPA MNA तरफ़ां जेके ऐलान कया विया, गवर्नमेंट तरफ़ां विरासत थी, उहा मुस्तहकम ते न पुॼी सघी आहे, इहा पुॼी सघी आहे, उन जे बारे में तव्हां छा था चओ पिया? मां हिन में थोरो इहा वज़ाहत कंदो, पहिरीं खेप जॾहिं असां वटि आई हफ़्तो 10 ॾींहं अॻु में, जेके राति जे 2-3 बजे राशन विरायो वियो, उन ॾींहं जो 3 बजे खनि मूं वटि जेको आहे असांजे हद जो तपेदार जेको आहे उहो आयो मंझंदि जे टाइम ते घर में। मां वटि हिकिड़ी लिस्ट खणी आयो, मां ॾिठुमि त वार्ड नंबर 6 कमेटी जो चेयरमैन मुख़्तियार कार साहब, काउंसलर नवीद आराई, नोटेबल्स में मोहम्मद याकूब आराई जो नालो हुयो, हिकिड़ो ॿियो नालो हुयो, मेंबर में मुंहिंजो नालो हुयो। मूंखां अची करे सिग्नेचर वठी आहे त भाई राशन विराइण जी हिकिड़ी कमेटी ठाही आहे वार्ड वाइज़, तव्हां हिन ते सही कयो, जेको बि राशन ईंदो उहो तव्हांजी निगरानी में जेको आहे उहो विराए वेंदो। असां सही कईसीं, असांखे इहा ख़बर न हुई त हिन में को जेको आहे को हेरफेर थींदी या को फॉर्मेलिटी, बसि हिकिड़ो जेको आहे रिकॉर्ड ठाहिण जे लाइ जेको आहे कयो वियो आहे। जीअं राति जो राशन आयो, विराइजी वियो, असांखे सुबुह सां ख़बर पई त तव्हांजे पाड़े में बि माण्हू आया राति जो 2 बजे 3 बजे जेको आहे राशन विराइण जे लाइ।
यार असां उहो सही वठी आहे, असांखे त ॿुधायो ई न असां को नाला वरितऊं न जेको आहे को पुछा कयूं त को मुस्तहिक आहे न आहे। हिते ई तव्हां इन ॾिसो हवाले सां त इन में बदनीयती ते माना मबनी हिकिड़ी शइ थी आहे। माण्हुनि खे राशन पहुतो आहे, पर जंहिं मिक़दार में जंहिं तरीक़े सां उन्हनि खे मिलणु घुरिजे आहे, जेसीं ताईं तव्हां कम्यूनिटी जे माण्हुनि खे, पाड़े जे माण्हुनि खे, मुहलनि जे माण्हुनि खे हेठी सतह ते इन्वॉल्व न कंदव त कंहिंखे काई ख़बर न आहे त केरु ग़रीब आहे केरु अमीर आहे। सही ॻाल्हि आहे। जेकॾहिं मुंहिंजे मुहले में 40 घर वेठा आहिनि त मूंखे वधीक ख़बर हूंदी त हिननि 40 मूं सरहदी वारा केतिरा आहिनि ऐं उहे माण्हू कहिड़ा आहिनि जेके रोज़ जेको आहे पंहिंजो पोरियो करे खाईंदा आहिनि, कमाए खाईंदा आहिनि। मुनसिफ़ाणी विर्छ बिल्कुलु न आहे थी, ऐं जंहिं सतह ते जंहिं लिमिट में इहो विरहाइणु घुरिजे आहे ऐं पहुचणु घुरिजे आहे, उन हिसाब सां गवर्नमेंट न ॾिनो आहे। उन हिसाब सां बिल्कुलु विर्छ न थी सघी आहे। उन खां पोइ असांजो दोस्त वेठो आहे जमीतुल इस्लाम जो सैफ अकबर साहब, उन खां पुछा कंदासीं साईं जमीतुल इस्लाम जी तरफ़ां कोरोना वायरस जे हवाले सां तनज़ीमी ऐं तव्हां छा था ॾिसो था उनखे या शहर जी मुख़्तलिफ़ सूरत हाल जे बारे में तव्हां ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रिया आसिम अली दायो साहब जंहिं अवां सिंधड़ी न्यूज़ जे ख़सूसी ट्रांसमिशन में मूंखे दावत ॾेई करे अवाम सां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। जीअं त इहा कोरोना वायरस पूरी दुनिया में हिकिड़ी वबा फैलिजी चुकी आहे, जंहिंमें असांजो मुल्क पाकिस्तान ऐं असांजो खानपुर असांजो ज़िलो बि इहो मुतासिर थियो आहे। बहरहाल इहो हुकूमत जे ऐलान खां लॉकडाउन जे ऐलान खां पोइ तक़रीबन सभिनी तंज़ीमनि जेको आहे उन सां ताउन कयो ऐं एहतियाती तदाबीर जे हवाले सां हुकूमत सां भरपूर साथ भी ॾिनो ऐं ताउन भी कयो। ख़ासि तौर ते जमीयत उलमा इस्लाम, असां जमीयत उलमा इस्लाम जो जनरल सेक्रेटरी मोहतरम मौलाना राशिद महमूद सुमरो साहब, जेको हमेशा आवाम सां भी राब्ते में रहियो, हुकूमत सां भी राब्ते में रहियो, ऐं जेको आहे इन हवाले सां सोशल मीडिया जे हवाले सां इहो जेको आहे हुकूमत खे हर तरह जो यकीन ॾियारींदो रहियो त असां बिल्कुलु हुकूमत सां ताउन कयूं था ऐं ताउन जे हवाले सां उहा असर बिल्कुलु सही ॻाल्हि आहे मुंहिंजी त राशिद महमूद साहब सुठो निभायो, सुठो किरदारु अदा कई। असीं शहर जे बारे में पुछूं पिया त हितां जी सूरत हाल जे बारे में त कीअं था। हितों जी सूरत हाल जेकी आहे त हक़ीक़त में जेको हितों जा चूंडियल नुमाइंदा आहिनि काउंसलर या चेयरमैन, उन्हनि पंहिंजे शहर जे हवाले सां का बि अहिड़ी जोड़ जक या उन्हनि जी मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जी का मीटिंग न घुराई आहे, न कोई इजलास घुरायो आहे जो जेके भी शहर में रहनि था मुख़्तलिफ़ पार्टियूं वारा आहिनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमनि वारा आहिनि, त उन्हनि खे घुराए करे उन्हनि खां माना ताउन वठंदा या मशवरो वठंदा, या जीअं राशन जे हवाले सां आहे उहो वरी उन्हनि खे वधीक ख़बर आहे। छो त असांजे हर पाड़े में हर मोहल्ले में असांजो एॾो वॾो शहर न आहे, उन्हनि खे हर ग़रीब जी मिसकीन जी उन्हनि जी ख़बर आहे, जंहिंजे घर में बाहि नथी भरे, जेको रोज़ जो रोज़ मज़दूर माण्हू रोज़ कमाइण वारो, उनजी जेका सो रोज़ जो खाइण वारो, उहो जेको आहे उनजे लाइ वरी परेशानी थी आहे, ॿार बच्चा उनजा बुख ते। पर हीउ जेको आहे हिते शहर जे अंदरि अक्सर इहो ॾिठो वियो आहे, काफ़ी अहिड़ा ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हू अहिड़ा नज़र आया आहिनि जेके उहे इहे दाऊं ऐं कूकूं कंदा रहा, इहे शिकायतूं कंदा रहिया त असां ताईं राशन न पहुतो आहे। ऐं वाक़ई उहे ग़रीब हुया, को गॾिया गाॾियो हलाइण वारो हुयो, के होटल ते मज़ूरी करण वारो हुयो, के वरी ॿाहिरि जेको आहे ज़मीननि ते कमु करण वारो हुयो, को सारे सां गॾु। हाणे उहो सभु जो कारोबार सभु धंधा जो बंदि थी वियो आहे लॉकडाउन जे करे, त उहे घर में वेही रहिया, त उन्हनि जे लाइ वॾी परेशानी थी आहे। बहरहाल मथों जेको आहे असांजा MPA या MNA उन्हनि त राशन हेठनि माण्हुनि खे ॾिनो आहे, हेठनि जेका उहा सही विरासत न कई आहे, उहे पाण में ई छिकताण में पूरा हुया, पाण में विढ़ण में पूरा हुया, त मतिलबु त उहो मुस्तहिक माण्हू ताईं जेको आहे न पहुतो आहे। बाक़ी खानपुर शहर जे हवाले सां तमामु जेके मुखैर हज़रात हुया या मुख़्तलिफ़ जेके पार्टियुनि जे हवाले सां, उन्हनि जेको आहे पंहिंजे हवाले सां पंहिंजे पाड़े जे अंदरि उन्हनि कोशिशि कई आहे ग़रीबनि ताईं जेको आहे सो राशन पहुचाइण जी, या पैसे जे लिहाज़ सां या राशन जे लिहाज़ सां उन सां ताउन करण जी। बहरहाल हितों जे जेको काउंसलर आहे, जेके चेयरमैन आहे, उहो तमामु काउंसलर जी ॿियनि पार्टियुनि जो हिकिड़ो इजलास थियणु खपे आहे, जंहिंमें सॼे शहर जा
उहे पार्टियुनि जे हवाले सां हुजनि हा या शहर जे पाड़े जे हवाले सां या हर क़ौम जे हवाले सां चङा मुड़ुस जेके आहिनि उन में घुराइनि हा, पार्टियुनि जे हवाले सां बि घुराइनि हा, पोइ उन्हनि खे विरासत जे लाइ उन्हनि खां नाला वठनि हा, लिस्टूं वठनि हा, या वरी पाण जेको आहे उन्हनि खां सलाह मशवरो वठी करे तजवीज़ूं वठी करे पोइ पंहिंजे शहर जे अंदरि जेको आहे अहिड़ो कमु कयो वञो आहे त कयो वञे हा त इनशाअल्लाह अल्लाह जे फज़लो करम सां हिकु बि ग़रीब बुखियो न रहे हा, न रहे हा। इन्हनि अहिड़ो हा, हिननि पंहिंजे मनपसंद माण्हुनि ताईं उहो जेको आहे राशन पहुचायो आहे। इहो हिट सर 80 सतह ते त जीअं काउंसलर आहिनि या हिकु वार्ड जो काउंसलर आहे, ॿिए वार्ड जे काउंसलर खे ख़बर न आहे त मुंहिंजे वार्ड में केतिरा मुस्तहिक़ या ग़रीब डेली वेजेस ते कमाइण वारा आहिनि, त कमेटी ठही आहे, पोइ उहे वेही करे पंहिंजे पाड़े जा माले जा नाला उन्हनि ॾियनि हा, बाबा हीअ ग़रीब मुस्तहिक़ आहिनि, उन्हनि ते राशन पुॼी आहे। हीअ साईं सैफ अकबर साहिब जी तव्हांखे तफ़सील हाल ॾिनो। उन खां पोइ वरी साईं हाफ़िज़ मोहम्मद सलीम खां पुछा कंदासीं त साईं जेके असां वटि खटियल त जेके आहिनि उन काउंसलरनि पंहिंजी वसार जेको उन्हनि खे मिलियो गवर्नमेंट तरफ़ां उहो उन्हनि राशन विरायो, पंहिंजी बि कट सट कयूं, पंहिंजो बि बैलेंस हिकिड़ो रखियऊं, पंहिंजे मन माण्हुनि खे बि ॾिनो। अच्छा जेके सर हाराए विया काउंसलर, हाणे बि इलेक्शन बि अचे पई मथां, उहो हाराए त विया, आईंदा बि इलेक्शन अचे पई, उन्हनि छा सूरत हाल आहे? मुंहिंजे ख्याल में असां जेका पंहिंजे शहर में ऑब्जर्वेशन कई आहे या नज़र रखूं पिया खटियल जेके आहिनि उन्हनि खे बि त राशन सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां मिलियो जेको उन्हनि विरायो। मां काफ़ी दोस्तनि खे इहा सजेशन ॾिनी सियासी सतह ते बि ऐं समाजी सतह ते बि त असांजी टाउन कमेटी जेका सिटी जी आहे उनजी बजट लॻभॻि जेको आहे 1 करोड़ रुपए जी आहे, 75 लैक्स आहे या 85 आहे। उन में काफ़ी सारो हर महीने खुर्द बुर्द थिए थो, नाजाइज़ तरीक़े सां उहो जेको इस्तेमालु थिए थो, पघारनि खां अलावा जेका बजट बचे थी। जेकॾहिं असांजे टाउन जी तरफ़ां 1000 माण्हुनि जी सिलेक्शन थिए आहे पंहिंजे सिटी खानपुर में, मुंहिंजे ख्याल में शायदि 1000 घर मुस्तहिक निकिरी ईंदा जेकॾहिं असां गॾिजी करे करंदासीं त हुननि खे जेकॾहिं 2-3 हज़ार जी इमदाद फी घर में 3-3 हज़ारनि जो सामान बि पहुचे त 30 लख रुपयो सर ख़र्च थिए। उहा ई ॻाल्हि कयो न सर, टाउन कमेटी में ॾिसो न हर साल बजट बिल्कुलु अवां 75 लख ते अचे थी पई, मुलाज़िमनि जी पघार 30-35 लख ॾेई करे, बाक़ी हर महीने पैसा बचनि था जेके 4 साल गुज़री विया आहिनि, काई बजट न थी आहे, उहे पैसा केॾा विया? ठीकु आहे बजट थी बि सही न थी सघी, उहो जेके अमाउंट पियो हुते जेकॾहिं उनखे विरासत कंदा ग़रीबनि में 1000-1200-1500 मुस्तहिक़नि में बि सुठो तरीक़े सां बिल्कुलु ईअं थिए आहे, ईअं थियणु घुरिजे आहे, छो त इहे ई वक़्तु हूंदा आहिनि कमु करण जा। बेशक तव्हां 3 साल 4 साल को कमु तरक़ियाती न कयो आहे, तव्हां त पघारनि में खपाए छॾियो या कंहिं बि तरीक़े सां तव्हांजी बजट वई, उन ते काफ़ी सारा सुवाल उथिया, नेब में माण्हू विया, थिए कुझु बि नथो, अमल दरामद कुझु जेको आहे खड़तेल कंहिं शइ जो निकिरे नथो। पर इहे वक़्तु हूंदा आहिनि, इहे मौक़ा हूंदा आहिनि पाण खे ठाहिण जा, जेको आहे आवाम जी मदद करण जा, तव्हां आवाम जी मदद कयो उन्हनि पैसनि सां। बाक़ी जंहिं हद ताईं तव्हां पुछा की त हारायल माण्हू जेके आहिनि उन्हनि कहिड़ो किरदारु अदा कयो आहे, त मुंहिंजे ख़्याल में त असांखे को नज़र न आयो आहे त हारायल माण्हू को पंहिंजे तक में आयो हुजे त बाबा ठीकु आहे, हाणे ॾुखियो वक़्तु आहे, असां तव्हांजी को मदद कयूं था, न उन्हनि जा के नुमाइंदा आया, असांखे उहे न आहिनि। सर आख़िर में टाइम बाबा जे हिसाब सां आख़िर में आवाम हिकिड़ो पैगाम वठंदा शहरवासियुनि जे लाइ कोरोना वायरस जे हवाले सां या लॉकडाउन जे हवाले सां? असांजो इहो ई पैगाम आहे लॉकडाउन जे हवाले सां, कोरोना वायरस जे हवाले सां, त जेके बि सोशल डिस्टेंसिंग जेका आहे, समाजी फ़ासिला उहो वधण जेको आहे, असां उन ते कारबंद रहूं। इहो फ़ासिलो जेको आहे वक़्त जी ज़रूरत आहे, वक़्त जी मजबूरी आहे, हालात जी मजबूरी आहे। जेकॾहिं असांखे कोरोना खां बचाइणो आहे त असांखे इहे समाजी फ़ासिला रखणा पवंदा ऐं इन वबा ते असां इन तरीक़े सां ई क़ाबू पाए सघूं था। हिन जो न को इलाजु आहे, न हिन जी काई ट्रीटमेंट आहे। हिन जो बहितर में बहितर इलाजु इहो आहे त पाण खे महफ़ूज़ रखो, पाण खे जेको आहे धार रखो। इहो हिन वक़्तु पाण खे ॿियनि खां धार रखणु, तव्हां पंहिंजी सिहत जी सलामती जी हिफ़ाज़त कयो पिया, पंहिंजी ज़िंदगी बचायो पिया, इन तरीक़े सां इंशाअल्लाह असांखे कामयाबी मिलंदी। टाइम जी पाबंदी जे हिसाब सां आख़िर में वरी मां हिकु दफ़ो बीरा तनवीर साहब भाग पुछा कंदुसि त साईं तव्हां जेको आहे पंहिंजो को पैगाम जो? मुंहिंजो इहो ई पैगाम आहे खानपुर जे माण्हुनि खे, ख़ासि करे खानपुर शिकारपुर जे, मां इहो ई चवणु चाहींदुसि त हीअ वबा वाक़ई वबा आहे। खानपुर जा माण्हू, ख़ासि करके शिकारपुर जा माण्हू इन ते यकीन नथा कनि त इहा वबा न आहे।
ख़ुदारा तव्हां ॿियनि शहरनि ॾे वञो, कराची ॾे वञो, हैदराबाद ॾे वञो, जिते इहा वबा घणी फैली आहे, उहे माण्हू कीअं तड़पनि था, तव्हां उहे माण्हू उन्हनि खे ज़ाहिरी तव्हां ॾिसो नथा, तव्हांजी अखियुनि जे साम्हूं नथा अचनि, त तॾहिं इन खे यकीन नथा कयो, तव्हां एहतियात नथा कयो, न डिस्टेंस था पाण पैदा कयो, पाण में हिक ॿिए सां भाकुर पाए सीनो सीने सां मिलाए करे मिलो था। महिरबानी करे पंहिंजो ख़्यालु कयो। जेकॾहिं तव्हां पाण सेफ हूंदव, पाण महफ़ूज़ हूंदव, त तव्हांजा बच्चा बि महफ़ूज़ हूंदा, तव्हांजा घर वारा बि महफ़ूज़ हूंदा, तव्हांजो पाड़ो महफ़ूज़ हूंदो, तव्हांजो शहर महफ़ूज़ हूंदो। इन जे करे ख़ुदा इन बीमारीअ खे सीरियस वठो, मज़ाक़ न सम्झो। ख़ुदा न करे हिकु या ॿिनि माण्हुनि खे इहा बीमारी लॻी त सॼी खानपुर में फैलिजी सघे थी, असांजे सॼे ज़िले में फैलिजी सघे थी। बिल्कुलु बीमारी फैलिजी सघे थी। साईं तव्हां जो को पैगाम तव्हां शहर वारनि खे ॾियो। मां इहो अर्ज़ु कंदुसि त इन वबा खे, इन बीमारी खे न को सियासी रंग ॾिनो वञे ऐं न ई कंहिंखे निशानो बणायो वञे, छो त कोरोना वायरस अहिड़ो आहे त इहो न को ईअं न आहे, न को बाबा हे सुन्नी खे लॻंदो, न शीए खे, न वहाबी खे, हदीस खे थो वञे, ईअं न आहे। जेको बि इंसान ज़ात आहे उन खे लॻंदो, पोइ हिंदू हुजे, भील हुजे, बागड़ी हुजे, ओड हुजे, इंसान खे जॾहिं इहो लॻे थो त इहो कंहिंखे बि इहो जेको आहे, मां पाकिस्तानी जी हैसियत सां इहा ॻाल्हि कयां थो त हिकु शहरी कंहिंखे बि इहो निशानो न बणायो त यार हे फलाणे उन पार्टी में या फलाणे अक़ीदे जे फलाणे मज़हब वारे माण्हू खे जेको आहे इहो कोरोना वायरस जेको आहे लॻो आहे, बाक़ी ॿियनि खे न लॻंदो। सम्झे न? त इहो मां इहा मिसाल असांजे साम्हूं पई आहे। चाइना में छा उते तबलीगी जमात वारा विया, छा इटली में तबलीगी जमात वारा विया, छा उते अमेरिका, बहरहाल अहिड़ा मुल्क बि आहिनि उते कोरोना कीअं पुॻो, हिते कीअं पुॻो। बहरहाल हिकिड़ो इंसान जे ज़रिए जेके ॿाहिरि मुल्क मां जेके बि आया आहिनि, असांजे इहे पंहिंजे जेके बॉर्डर क्रॉस करे आया आहिनि असांजे मुल्क जे अंदरि, उन जे ज़रिए असांजे मुल्क में फैली आहे। ॿी त को इहा का नई ॻाल्हि न आहे, इहो हर कंहिंखे लॻी सघे थी। बहरहाल कंहिंखे मूं वरी मौतबाना गुज़ारिश कंदो, वरी मां इहा अर्ज़ु थो कयां त कंहिंखे बि निशानो न बणायो वञे। इहो हिकिड़ी वबा आहे, अलाह खां पनाह घुरूं असां, अलाह इन मुसीबत खां, असांजी इन बीमारी खां अलाह साईं असांखे निजात ॾींदो, छुटकारो ॾींदो। बहरहाल एहतियाती तदाबीरूं असांखे वठणु खपनि ऐं परहेज़ करणु खपे। जीअं असांजे दोस्त हाफ़िज़ सलीम जेको आहे सो इहो असांखे ॿुधायो आहे, ऐं मोहतरम तनवीर अहमद साहिब जेके असांखे एहतियाती तदाबीरूं ॿुधायूं आहिनि ऐं जेके बचाव वारा तरीक़ा ॿुधाया आहिनि, उन ते अमल करणु खपे। जेको असांखे गवर्नमेंट जेको असांखे ॿुधाए थी उन ते अमल करणु खपे। ख़ुदारा कंहिंखे बि ईअं मुजरिम, हिकु त अलाह जे तरफ़ां हिकु इहा बीमारी आई आहे, ॿियो कंहिंखे हथकड़ियूं हणी ऐं मुजरिमनि वांगुरु ईअं जेलनि में विझणु, इहो सही न आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे सर जी। नाज़रीन, अवां असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तफ़सीली अहवाल बि थिया। उन खां पोइ कोरोना वायरस जे हवाले सां जेको लॉकडाउन थियो, शहर बंदि थी विया, उन में ईअं थियो त हिन वक़्तु पहिरियों जेको लॉकडाउन थियो उन में सख़्ती हुई, हाणे कोन्हे का। दुकान ॾींहों ॾींहुं खुलंदा वञनि था, शहर में रश वधंदी रहे थी पई, माण्हुनि जा मजमूआ टोला बीहनि था पिया, कचहरियूं कनि था, हल हल कनि था। ईअं थियणु न घुरिजे। गवर्नमेंट तरफ़ां नरमी थियल आहे या असांजी इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे सो असांखे इहो मजबूर थो कयो वञे त बाबा तव्हां निकिरो ॿाहिरि, माण्हुनि सां ॻाल्हायो, ॻोल्हायो, मिलो, त बीमारी फैलिजे ई आहे। ख़ुदा ईअं न कयो, पंहिंजो पाण खे, पंहिंजे बचनि खे बचायो। हे हिकु तमामु वबा आहे, वायरस आहे, कोरोना वायरस। उन खां एहतियात कयो, पंहिंजो पाण खे घरनि ते महदूद रखो, आइसोलेशन में हलिया वञो, लॉकडाउन थी वञो। उन खां पोइ जेको राशन जी विरासत थी, उहा बि माण्हुनि ताईं न पुॼी सघी जेके मुस्तहिक हुया। उहा विरासत कीअं थी, उहो बि तफ़सील हाल वाला मां ॿुधो असांजे महिमाननि जो। आख़िर में मां इहो ई चवंदुसि त आईंदा प्रोग्राम में नवनि महिमाननि सां, नए इशूअ ते अव्हां सां गॾु अव्हां पंहिंजे मेज़बान आसिमदार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत, अस्सलाम वालेकुम। अख़बार आयो आहे।